नाज़रीन, सॻियून में जीअं सिंध पोहरत संगत पारां कराची में सिंधी वसंदनि सां थींदड़ नाजाइज़नि ऐं बहिरिया टाउन इंतज़ामिया जे नावा सलूक ऐं नाजाइज़नि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। पेश आहे मज़हर मंगणे जो जी रिपोर्ट। सियाल स्टाफ ते बीठा हूं जिते जीअं सिंध पोहरियत संगत ऐं पीपल्स पार्टीअ जा अॻुवान कराची में बहिरिया टाउन ऐं सिंध में धारियुनि जी आबादकारी ख़िलाफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। अचो त वधीक हिननि सां ॻाल्हायूं त हिननि जो छा चवणु आहे। में सिंधी माण्हुनि सां ज़ुल्म कयो पियो वञे, कॾहिं पठान, कॾहिं महाजर, कॾहिं पंजाबी। हाणे हिकिड़ो बेलगाम घोड़ो रियाज़ मलक जंहिंखे प्रोजेक्ट ॾिनो वियो आहे त बाबा सिंधियुनि जूं ज़मीनूं ख़ाली कराए तूं उते जेको आहे धारिया माण्हू आबाद कराए, हुनखे बेरिया जे नाले सां हिकिड़ो प्लाट ॾिनो वियो जेको 500 अरब जी जेको आहे सिंध जी ज़मीन आहे। उहा बि सिंधी जेको आहे माण्हुनि खे हिते ख़र्च न कई वई। सिंध जे तरक़ीअ लाइ 500 अरब बि ख़र्च न कया विया। वफ़ाक़ी हुकूमत उहा 500 अरब रुपया खणी वई। हाणे जॾहिं बेरा ठही चुकी आहे, उन खां पोइ जेके वेझो मज़लूम ॻोठाणा आहिनि, जेके बेरा टाउन में रियाज़ मलक खे ज़मीनूं ॻरी रिश्वत ॻरी पैसनि जे एवज़ बि न ॾेई रहिया आहिनि। बाबा हू चवनि पिया त सिंध असांजी माउ आहे, असां धरती जेको आहे न विकिणंदासीं, असां जेको आहे ज़मीन जा हक़ी वारस आहियूं। त उन खां पोइ रियाज़ मलक पंहिंजा ज़ाती प्राइवेट जेको आहे सो सिक्योरिटी गार्ड वठी सिंध हुकूमत जी जेको आहे सो मदद सां उन्हनि जी ॻोठाणनि ते हमला पियो कराए। 8 पढ़ियल हुयो, वरी 2 सालनि खां पोइ हुन मैट्रिक कई आहे। मिडिल क्लास जेको हिन महिल हाई फाई आहे, गुंडो आहे, ऐं जेको आहे सो हिन महिल सभिनी दहशतगर्दनि जो सम्झो पीउ लॻो पियो आहे। कराची जा सिंध कंहिंजे पीउ जी कोन्हे का, सिंध सिंधियुनि जी आहे ऐं सिंध सिंधियुनि जी रहंदी इंशाअल्लाह। जेके बि पठान जा पंजाबी महाजर जेके बि कनि था, सिंध असां सिंधियुनि जी आहे, कंहिंजे पीउ जी जागीर न आहे। असांजे हिन सिंधियुनि जे मथां तशदुद करे प्राइवेट गार्ड वठी ऐं हमला करे पियो गोलनि जा, ऐं असांजे बचनि ते नियाणियुनि ते तशदुद करे थो। इन जे लाइ असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं इन ज़ालिम खे असां चवणु था चाहियूं त असां सिंधी सभु हिकु आहियूं। त जॾहिं ग़रीबनि सां को ज़ुल्म थियो थो वञे, ग़रीबनि जूं ज़मीनूं खसी थियूं वञनि, ग़रीबनि जा हक़ खसिया था वञनि, त छा चीफ जस्टिस साहिबु चुप छो आहे? मां उनखे चवां थो ख़ुदा हिननि ग़रीबनि जे लाइ कुझु इंसाफ़ कयो वञे, ग़रीबनि खे इंसाफ़ ॾिनो वञे। कैमरामैन अतर अली मंगणे सां गॾु मज़हर अली मंगणे जो मरान टीवी सॻियूं।